कराची में झंग जो कानून। मच्छर कॉलोनी में शहरिन ठट्टे वासी इंजीनियर ऐं नौशरो फिरोज वासी ड्राइवर के पूरो ॼाणाए पत्थर हणी मारे छॾियो। सॼो ॾींहुं गुज़रण बावजूद पुलिस वाक़े जो केस बि दाख़िल न करे सघी। टेलीकॉम कंपनी जी सर्वे लाइ ठट्टो वासी इंजीनियर अहमद जावेद ऐं नौशरो फिरोज वासी ड्राइवर इसाक पंवर मच्छर कॉलोनी पहुता त माण्हुनि जे हुजूम खेनि ॿार अगवा कंदड़ जवाबदार ॼाणाए मथनि हमलो करे ॾिनो। मछरल शहरी केतिरी देर ताईं ॿिन्ही ॼणनि मथां सिरूं ऐं सीमेंट जा ब्लॉक वसाईंदा रहिया। ॿिन्ही मौक़े ते तड़पी दम ॾिनो। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। एसएसपी क्यामाड़ी जी सरबराही में जांच टीम बि जोड़ी वई। ये जो मेरी मार्च है ये कोई सियासत के लिए नहीं, ये कोई इलेक्शन के लिए या कोई जाती मफादात उनके लिए नहीं। इसका सिर्फ एक मकसद है कि मैं अपनी कौम को आजाद करूं। इस मुल्क के फैसले मुल्क से बाहर ना हो, ना लंदन ना वॉशिंगटन। इस मुल्क के फैसले पाकिस्तान में हो और पाकिस्तानियों के लिए हो। मैं नवाज शरीफ की तरह भगोड़ा नहीं हूं। मैंने इस मुल्क से जाना नहीं, मेरा जीना मरना इस मुल्क पे है। मैं साफ और शिफाफ इलेक्शन चाहता हूँ। गौर से सुन लें, ये कौम हर कुर्बानी देने के लिए तैयार है, जो होगा नहीं कबूल करेगी। इमरान खान एक भेरो ॿीहर कंटेनर ते सवार। लाहौर जे लिबर्टी चौक खां शुरू थियल पीटीआई जो हुकूमत मुखालिफ़ लॉन्ग मार्च मंज़िल तरफ़ रवां दवा। इमरान खान चयो आहे त चोरनि जा सहूलतकार ऐं हैंडलर्स कन खोले ॿुधी वठनि। अवाम जो समुंड इस्लामाबाद अची रहियो आहे। क़ौम फ़ैसिलो कयो आहे त चोरनि जी ग़ुलामी करण खां मरण बहितर आहे। अवामी समुंड जॾहिं इस्लामाबाद पहुचंदो त समूरा चोर लुढ़ी वेंदा। लाहौर में मुख़्तलिफ़ हंधनि ते लॉन्ग मार्च खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त चोरनि जी हुकूमत खे तस्लीम करण लाइ दबाव विधो पियो वञे। मरी वेंदुसि, चोरनि खे तस्लीम न कंदुसि। एहतजाज लाइ सुप्रीम कोर्ट जेका हद मुक़रर कई आहे उन ताईं महदूद रहंदासीं। अब इन तमाम फितना के किरदारों को जो है जब भी कोई किरदार जहां पे भी अपनी फितनागरी करेगा उसको देर एंड देन जो है उसके झूठ के मुकाबले में सच जो है वो लोगों के लिए जो है वो पेश किया जाएगा। इस बात पे तुल चुके हैं कि आपने इस मुल्क को फितने और फसाद के हवाले करना है, आपने इस मुल्क को अफरा तफरी और अनारकी में लेके जाना है। तो फिर आपको पता है कि कौन से अदारे और कौन से जो है वो लॉ एनफोर्सिंग एजेंसी जो है वो आपकी राह में आए लोगों के नाम लेते हैं और आप ये समझते हैं कि वो लोग जो हैं वो अपनी आईनी और कानूनी जिम्मेदारियां जो हैं वो आपकी इन गीदड़ बकरियों और आपकी इन जो है वो गलत स्ट्रेटजी की वजह से जो है वो आप उनको रोक सकेंगे। इसकी धमकियों ने मुझे या डीजीआई का क्या बिगाड़ना है। बस ठीक है, वो अपनी जो है वो आदत पे मजबूर है। हुकूमत पारां इस्लामाबाद ते चढ़ाई जे इरादे सां ईंदड़नि खे ताक़त सां रोकण जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खान मुल्क खे अनारकी तरफ़ वठी वञणु चाहे थो। इस्लामाबाद जो रेड ज़ोन असांजी रेड लाइन आहे। पुरमन एहतजाज वारे मुआहिदे जी भञकड़ी थी त कानून पंहिंजो रस्तो वठंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो त इमरानी फितने जा किरदार मुल्क में डफेड़ पखेड़ण चाहिनि था। इमरान खान जी धमकियुनि सां को फ़र्क़ु नथो पवे। इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई खे फौरी तौर जलसे जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। कमिश्नर इस्लामाबाद जी सदारत हेठि इजलास में पीटीआई अॻवान बाबर अवान ऐं अली नवाज़ अवान बि शरीक थिया। इंतजामिया पीटीआई अॻवाननि खे ख़त लिखी वधीक वज़ाहत घुरी वरिती। इंतजामिया ॼाणायो त पीटीआई माज़ी में कयल भञकड़ियुनि जी वज़ाहत ॾिए। 25 मई ते एनओसी ॾिनी वई पर उन जी बि भञकड़ी कई वई। पीटीआई लिखत में इंतजामिया खे मुतमइन करे पोइ जलसे जी इजाज़त ॾिनी वेंदी। सिंध हुकूमत पारां इस्लामाबाद ते हमलो नाकाम बणाइण लाइ वफ़ाक़ जो भरपूर साथ ॾियण जो ऐलान। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त इमरान खान 5 महीननि दौरान इस्लामाबाद ते ॿियो भेरो चढ़ाई करण लाइ वञे पियो। इमरान इक़्तिदार जी कुर्सीअ ताईं पहुचण लाइ लाशनि तां बि गुज़रण खां पासो न कंदो।
ही हकीकी मार्च न पर मुल्क खिलाफ साजिश आहे। FIA साइफर ऑडियो जी जांच में अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी के 1 नवंबर ते तलब करे वरितो। अॻूणे परॾेही सेक्रेटरी सुहेल महमूद के भी तलब करे खां जांच कई वई। PTI फॉरेन फंडिंग केस में भी अहम अखबर आई। FIA PTI अखबार सैफुल्ला न्यासी, आरिफ नकवी, आमिर महमूद, तारिक रहीम, हामिद जमान ऐं मंसूर अहमद जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिब गिरफ़्तारी वारंट्स फॉरेन फंडिंग केस के हवाले से जारी कया विया आहिनि। पीपल्स पार्टी के सेनेटर रज़ा रब्बानी सदर आरिफ अलवी के मुआवज़े की तजवीज़ ॾेई छॾी। रज़ा रब्बानी चयो आहे त सदर आरिफ अलवी एस्टेब्लिशमेंट ऐं सियासी पार्टीज़ विच में ॻाल्हियुनि जो हिस्सो थी जानिबदारीअ जो मुज़ाहिरो कयो। खेसि मुआवज़े ज़रिए हटायो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस की मुक़ररी लाइ सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस 1 नवंबर ते जुडिशल कमीशन जो इजलास तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब इजलास में इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस लाइ जस्टिस आमिर फारूक के नाले ते गौर कयो वेंदो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जी सुप्रीम कोर्ट में जज तौर मुक़ररीअ जी सिफारिश कई वई आहे। सिंध के तालीम खाते में 51,000 उस्तादन की भर्तियन वारो मरहलो मुकम्मल। JST के 17,684 खाली जायन ते 15,885 उम्मीदवारन के ऑफर लेटर जारी कया विया आहिनि ऐं PST के 40,167 खाली जायन ते 35,153 उम्मीदवारन के ऑफर ऑर्डर दिना विया आहिनि। सूबाई वज़ीर सरदार शाह की सदारत हेठ इजलास में तालीम खाते के ऑफिसर्स की ब्रीफिंग। सरदार शाह चयो आहे त बोर्ड सबब सिंध जा 5,000 स्कूल ऐं 20 लाख ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। स्कूल जी बहालीअ लाइ 4 खां 5 साल लॻी वेंदा। इजलास के खिताब कंदे सरदार शाह चयो त तालीम खाते में वधीक 4,735 नौकरियूं मेरिट ते ॾिनियूं वेंदियूं। 750 म्यूज़िक टीचर ऐं 750 आर्ट टीचर भी भर्ती कया वेंदा। बाज़ाराना में IBAT ज़रिए कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल JST ऐं ECT जे एहतजाज रंग लाथो। तालीम वारे सूबाई वज़ीर जी मंजूरी बाद 3600 उस्तादन के पक्को करण जो नोटिफिकेशन जारी। 2018 में IBAT ज़रिए कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल उस्ताद केतिरनि ई सालन खां रेगुलर करण लाइ सरापा एहतजाज बणियल हुआ। तो मोहतरमा दुआ भुट्टो साहिबा को मुझे लग रहा है कि या तो कोई बहुत बड़ा प्रेशर, कोई खौफ या कोई बहुत बड़ी साजिश के तहत ये सब कुछ कराया गया है। अल्लाह ताला को जो मंजूर होगा वो होगा और दूसरा जो अदालतें करेंगी। लेकिन मैं समझता हूँ कि मैंने कोई ऐसा गलती मुझसे नहीं हुई है जो मैं समझता हूँ। बाकी अल्लाह ताला जानता है। कोर्ट में जो दाखिल किया गया है मेरे खिलाफ जो नोटिस, और जो मुझे नहीं पता मुझ पर इल्ज़ामात क्या हैं, लेकिन ये एक बहुत बड़ी साजिश है जो कि इस पीपल्स पार्टी की क़यादत, पीपल्स पार्टी और इस माफिया की है, जिन्होंने मुझे तोड़ने के लिए आखिरी अरबा किया कि मेरे घर में घुसे हैं। PTI MP दुआ भुट्टो सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख का रस्ता धार करण जो फैसलो करे वरितो। फुलाल मलियर जी फैमिली कोर्ट में दरख्वास्त दाखिल। हलीम आदिल शेख दुआ भुट्टो सां 2018 में ॿी शादी कई हुई।
ॿिन्ही खे पुट जो औलाद बि आहे। हलीम आदिल शेख मामले खे साज़िश करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त दुआ जी खुला लाइ दरख़्वास्त मुंहिंजे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी सरकार जे इंतकामी कार्रवाई जो तसलसल आहे। औरत कमज़ोर थींदी आहे, लॻे थो दुआ मथां को दबाव विधो वियो आहे। ऐं T20 वर्ल्ड कप में अॼु रथियल ॿई मैचिस बरसात सबबि मुलतवी। अफ़गानिस्तान ऐं आयरलैंड खां पोइ ऑस्ट्रेलिया ऐं इंग्लैंड विच में रथियल मैच बि बरसात सबबि न थी सघी।